बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम माया आज शेफ आबिदा बलोच आई वेलकम था क्यों भली कार था क्यों अव्हां सभिनीनि खे आवाज़ जे हिन किचन में उम्मीद आहे त बिल्कुलु ठीकु ठाक हूंदा ख़ैरियत सां हूंदा मज़े में हूंदा ख़ुशबाश हूंदा। असांजी दुआ बि इहा ई आहे त जिथे किथे बि हुजो ख़ुशि हुजो आबाद हुजो पंहिंजनि प्यारनि सां ऐं ईअं ई ज़बरदस्त तरीक़े सां खाधा पचाईंदा रहो ऐं पंहिंजी ख़ुशियुनि खे वंडींदा रहो पंहिंजनि प्यारनि सां। ऐं जेकॾहिं अॼु असां रेसिपीज़ जी ॻाल्हि कयूं त तमामु ज़बरदस्त रेसिपीज़ आहिनि। असांजी अम्मा हमेशह तयारु कंदी आहे सावा बसर ऐं पटाटा, मूंखे त इलाही वणंदा आहिनि। बॉइल राइस सां गॾु तव्हां हिनखे सर्व कयो, तमामु ज़बरदस्त रेसिपी आहे। थी सघे थो त असांजा जेके ॾिसण वारा घर भाती आहिनि मोस्टली घरनि में तयारु बि थींदी हुजे ऐं कंहिं न बि तयारु कई हुजे त तव्हां ज़रूरु इहा रेसिपी ट्राए कजो। चांवरनि जी मानी सां इलाही मज़ेदार लॻंदा आहिनि। त अॼु असां तयारु कंदासीं सावा बसर ऐं पटाटनि जी भाॼी। इन सां गॾोगॾु अॼु बोनलेस चिकन हांडी बि तयारु थी थिए। त अॼु इहे ॿई तरीक़े जा जेके चई सघिजे त जेके ॿोड़ आहिनि इहे अॼु तयारु था थियनि। ऐं हांडी त तव्हां सर्व करे सघो था नान सां गॾु, चपाती सां गॾु, पर हे जेको असांजो सावा बसर ऐं पटाटा असां तयारु कयूं था इहे बि तव्हां मानीअ सां गॾु सर्व करे सघो था। पर जेकॾहिं चांवरनि जी मानी हुजे अञा बि मज़ेदार लॻंदा आहिनि। इन खां अलावा जेकॾहिं बॉइल राइस आहिनि त इन्हनि जो जेको फ्लेवर या मज़ो आहे उहो अञा बि घणो दुबालो थी थो वञे। त हाणे तव्हांजी पसंदि ते आहे त तव्हां हिनखे कीअं सर्व था कयो। मां तव्हांखे कुझु ऑप्शन्स ॾेई छॾिया। ऐं सावा बसरनि जो जेको हे वाइट वारो पार्ट आहे न इन्हनि खे अलॻि कंदासीं ऐं जेके सावा स्पेशली जेके हिन जा पत्ता आहिनि इन्हनि बसरनि खे कंदासीं अलॻि। त हे जेके सावा पत्ता हुया इन्हनि खे मां अलॻि थी कयां। बिल्कुलु लास्ट में इनखे ऐड कंदासीं। इन्हनि खे घणो पचाईंदासीं बि न, तमामु लाइट इन्हनि खे पचाईंदासीं त जीअं इन्हनि जो फ्लेवर इन जी ख़ुशबू ज़बरदस्त रहे। इलाही स्ट्रॉन्ग फ्लेवर हूंदो आहे सावनि बसरनि जो। फ्रेश हुजनि, ज़बरदस्त सावा बसर हुजनि त उन्हनि जो वाइट वारो पार्ट असां कयोसीं अलॻि। ऐं सावनि बसरनि खे स्लाइस कंदासीं, इनखे थोरो फ्राए कंदासीं पटाटनि सां गॾु। अच्छा, पटाटा बि थोरा नंढड़े साइज़ जा मां कट कंदमि त जीअं जल्दी ॻरी बि वञे। अच्छा, मथियों पार्ट इन जो कंदासीं अलॻि। जेकॾहिं मां मसाले जी ॻाल्हि कयां त असांजा उहे जेके देसी मसाला आहिनि उहे असां इन में ऐड कंदासीं। लूणु ऐं मिर्च, सुका धाणा ऐं हेड, इहे तमामु मसाला ई हिन में वेंदा। त मुंहिंजी इहा कोशिशि आहे त छो त हिन में पटाटा ॻरण वारी भाॼी आहे त अवल पटाटनि खे ॻरण जे लाइ रखो, हुन खां बाद में असां ईंदासीं पंहिंजी जेका बोनलेस हांडी आहे उन जी तरफ़। त हे मथां जी जेका हिन जी टिप आहे उनखे बि धार कयोसीं। चङी तरह हिनखे वॉश कजो। स्पेशली जेके सावा बसर आहिनि त इलाही मिटी बि उन्हनि में बाज़ वक़्तु हूंदी आहे। थोरो जीअं असां साई सब्ज़ीअ खे थोरो भुॼाए रखंदा आहियूं ऐं सुठे पाणीअ में धोईंदा आहियूं त ईअं ई तव्हां हिनखे वॉश कजो। चलो हाणे हिन जी कयूं था कटिंग। जीअं असां नॉर्मल बसरनि जा जेके रिंग्स कंदा आहियूं ईअं ई असां हिन जी कटिंग कंदासीं। अवल हे थुल्हो पार्ट अलहदा अलहदा कट करे, वरी हे सन्हियूं जेके डंडियूं आहिनि इहे असां हिकु मनो हिन जी कटिंग थी वेंदी। तमामु ख़ुशबूदार ज़बरदस्त थींदा आहिनि। स्पेशली जेकॾहिं असां गर्मियुनि जी ॻाल्हि कयूं त चांवरनि सां गॾु असां चवंदा आहियूं त कुझु तयारु कयो वञे स्पेशली ॾींहं जो, त तव्हां इहे चांवरनि सां गॾु सर्व करे सघो था। चलो वरी बसरनि जी कटिंग करे वठूं। पटाटा बि इन में थोरे घणी मिक़दार में असां ऐड कंदासीं छो त जेके बसर आहिनि इहे पचण खां बाद में इलाही घटि थी वेंदा आहिनि। ऐं हे अची वञी हिन जूं डंडियूं इन्हनि खे पचाए करे ऐं ऑलमोस्ट इनखे भुञी करे इनखे मैश कंदासीं। त बसि कोशिशि कयो त थोरा तव्हांजा बसि सन्हा स्लाइस थियनि
पर इहे जेके बसर आहिनि इहे खड़ा खड़ा ई रहंदा आहिनि भाॼीअ में ऐं इन्हनि में इन्हनि जो ज़ाइको बि आहे ऐं ख़ूबसूरती बि। चलो जी हाणे कंदासीं स्टोव पंहिंजो ऑन। स्टोव कयोसीं ऑन। थोरो जेको अंदरां मां हिनखे थोरो साफ़ करे हिन में ऐड था कयूं ऑयल। सरेह जे तेल में भी तव्हां हिनखे ठाहे सघो था, भाॼियूं इलाही मज़ेदार लॻंदियूं। अच्छा मां हिन में शामिल थी कयां हाफ कप ऑयल। हिन में ऐड कंदासीं ज़ीरो। ऐं ज़ीरे में थोड़ी खुशबू अचण शुरू थी वञे, थोड़ो कड़कड़ाइण स्टार्ट थी वञे त मां हिन में ऐड कंदमि बसर ऐं बसरनि खां बाद में इन में शामिल कया वेंदा पटाटा। ऐं जीअं मां तव्हांखे चयो त जेके बसर आहिनि उहे तमामु श्रिंक थी वेंदा आहिनि, त पटाटा इन में थोड़ा सबील हुजण खपनि त जीअं तव्हांजी भाॼी सुठी तयार थिए। थोड़ो ज़ीरे खे कड़कड़ाइण था ॾियूं त ही जेके बसर आहिनि इहे मां ऐड थी कयां हिन प्याले में। अच्छा ज़ीरो असां हिन में ऐड कयोसीं, थोरो हिनखे कयूं था स्टिर। बसरनि जी कटिंग असांजी थी वई आहे। हाणे अची था वञूं पटाटे जी तरफ़। ऐं तव्हांजी मर्ज़ी आहे, जेकॾहिं तव्हां हिनजी स्किन रिमूव करणु चाहियो था त बिल्कुलु रिमूव कयो। मां हिनखे बसि इहो देसी स्टाइल में तयारु था कयूं। ऐं मां हिन जा पीसिस नंढड़ा करण जो मक़सदु बि इहो ई आहे त जीअं पटाटा असांजा जल्दी सां ॻरी वञनि। त हिकिड़े पटाटे जा 8 या उन खां वधीक तव्हां पीस करे सघो था। अच्छा थोड़ी अञा खुशबू अचणु शुरू थी वञे ज़ीरे जी। ऐं जेकॾहिं असां क्वांटिटी जी ॻाल्हि कयूं त जेके सावा बसर आहिनि तक़रीबन हाफ केजी ऐं जेके पटाटा आहिनि उहे बि हाफ केजी तव्हां हिन में ऐड कयो, मतिलबु इक्वल क्वांटिटी हुजणु खपे। अच्छा ज़ीरो सुठी हिकिड़ी खुशबू अचे थी त ऐड कंदासीं हिन में सावा बसर ऐं बसरनि सां गॾु ई इन में ऐड कंदासीं पटाटा, त जीअं पटाटा असांजा ॻरणु शुरू थी वञे। फ्राई भी थींदा वेंदा ऐं ॻरण भी स्टार्ट कंदा वेंदा। कुछ ॿिया भी पटाटा आहिनि त इन्हनि जो भी पीसिस करे ऐड था कयूं। हाफ केजी पटाटा ऐं हाफ केजी बसर इहे असां इन में शामिल कयासीं। थोड़ा फ्राई थी वञनि त पोइ असां इन में ऐड कंदासीं कुछ ॿियो मसालो। ॿियो पटाटो आहे इहो भी शामिल था कयूं। हींअर खां ई तमामु ज़बरदस्त खुशबू थी अचे सावन बसरनि जी। त जिन खे सावन बसरनि जो फ्लेवर सुठो लॻंदो आहे उन्हनि खे लाज़मी इहा भाॼी सुठी लॻंदी। अच्छा कुछ इन में ऐड कंदासीं सावा मिर्च। नंढड़ी हिकिड़ी ब्रेक जो असां वटि टाइम थी वियो आहे त तव्हां जल्दी सां ब्रेक वठी मोटी अचो त जेका असांजी बोनलेस हांडी आहे उनखे भी स्टार्ट कंदासीं। मिलूं था नंढड़ी साही खां पोइ। वेलकम बैक। वापस अची विया आहियूं हिकिड़ी नंढड़ी साही खां पोइ। तव्हां ॾिसी रहिया आहियो आवाज़ किचन ऐं अॼु आवाज़ किचन जे मेन्यू में शामिल आहे बसरनि ऐं पटाटनि जी भाॼी।
इन में जेके बसर आहिनि उहे सावा बसर आहिनि ऐं जेके उन्हनि जो मथियां वारो वाइट वारो पार्ट हूंदो आहे उहो असां ऐड कयोसीं, ऑयल गरम कयोसीं, ज़ीरे जो दाग ॾिनोसीं, 3-4 सावा मिर्च असां उन में शामिलु कयासीं ऐं बसर ऐड करे गॾु ई उन जे शामिलु कयासीं पटाटा। हाणे बसर बि असांजा फ्राई था थियनि ऐं पटाटा बि असांजा फ्राई था थियनि। जीअं ई असांजो मॉइस्चर बिल्कुलु ख़तमु थी वेंदो, मूंखे लॻंदो त हाणे हीअ असांजा सण ते अची विया आहिनि ऐं बसरनि जो जेके पटाटा आहिनि उन्हनि जो मॉइस्चर बिल्कुलु ख़तमु थी वियो आहे, त पोइ असां इन्हनि में ऐड कंदासीं कुझु मसाला ऐं जेके टमाटा आहिनि उहे शामिलु कंदासीं, मसालो ठाहींदासीं। अच्छा, हे मां वटि कुझु टमाटा आहिनि, इन्हनि जी कटिंग कंदा था हलूं। इहे मिर्च ऐड कंदासीं बसरनि ऐं पटाटनि जी भाॼीअ में ऐं हे जेके असांजा टमाटा आहिनि इन्हनि जी कयूं था स्लाइसिस। त जेका असांजी बोनलेस हांडी आहे उन जे लाइ बि सभिनी खां जेको पहिरियों असांजो स्टेप हूंदो उहो इहो हूंदो त असां टमाटनि जी कंदासीं भुनाई। हिकिड़ो सुठे नमूने सां हिकिड़ो मिक्सचर ठाहींदासीं जंहिंमें असांजा ऑयल में टमाटनि खे असां कंदासीं फ्राई। हिकिड़ी ज़बरदस्त क़िस्म जी जेका ग्रेवी आहे उहा तयारु थी वेंदी। इन में कुझु जेके असांजा स्लाइस में टमाटा आहिनि उहे असां ऐड कंदासीं हांडी में ऐं 2 टमाटा जेके आहिनि उहे असांजा ऐड थींदा बसरनि ऐं पटाटनि जी भाॼीअ में। कटिंग ॿिन्हिनि जी सेम आहे, स्लाइसिस था कयूं त जीअं जल्दी सां ॻरी बि वञनि ऐं जेका हांडी आहे इन जे लाइ तव्हां टोमेटो पेस्ट ऐं टोमेटो प्यूरी इन्हनि जो इस्तेमालु करे सघो था। मां इन में कटिंग करे टमाटा ऐड थी कयां ऐं सभिनीनि खां अॻु में टमाटनि खे सुठे तरीक़े सां उनजी कंदासीं भुनाई। तक़रीबन ही असां वटि 1/2 kg टमाटा आहिनि जेके असां ॿिन्हिनि असांजा जेकी अॼु जी रेसिपी आहे हुन में शामिलु कंदासीं। हीअ बि तव्हां हिकिड़ी देगड़ी खणो ऐं इन में ऐड कंदासीं 1/2 असांजी मिक़दार टमाटनि जी ऐं इनखे कयूं था कुक। कवर भी कंदासीं त जीअं जल्दी सां ॻरी वञनि ऐं इन में मां ऐड थी कयां थूम ऐं अदरक जो पेस्ट 1 टीस्पून। थोरो चेक कंदा हलूं पंहिंजी भाॼीअ खे बि ऐं सुठे तरीक़े सां असांजा जेके बसर आहिनि उहे फ्राई था थियनि ऐं जेके पटाटा आहिनि उहे बि असांजा ऑलमोस्ट गोल्डन थी विया आहिनि। त हाणे असां इनखे टमाटा ऐड कंदासीं, थोड़ा पिसियल मसाला शामिलु कंदासीं ऐं हल्की बाहि ते इनखे रखंदासीं पचण जे लाइ। इनजो जेको स्टोव आहे उनखे ट्रांसफर था कयूं हिते, छो त हिन जे लाइ असांखे बाहि थोड़ी खपे। अच्छा, हाणे पटाटनि जी जेका असांजी भाॼी आहे जंहिंमें असां सावा बसरनि जो बि इस्तेमालु था कयूं, इन में ऐड था कयूं पंहिंजा मसाला जेके तमामु बेसिक आहिनि, लूणु, मिर्च ऐं हेड। बसि इहो असां हिन में शामिलु कंदासीं। हे अची वियो असांजो लूणु हस्बे ज़रूरत। इन में शामिलु कंदासीं 1/2 टीस्पून हेड ऐं ॻाढ़ा मिर्च। यादि रहे त जेका भाॼी आहे उहा मिर्च या लूणु एतिरो घणो एब्ज़ॉर्ब न कंदी आहे जीअं ख़ासि तौर ते जेकॾहिं असां गोश्त तयारु था कयूं त भाॼीअ में मसाला हमेशह घटि हुजो ऐड कयो, वधी इलाही आराम सां वेंदा। पर तमामु तेज़ मिर्च ऐं मसालनि में जेके भाॼियूं उहे सुठियूं न लॻंदियूं ऐं इहा भाॼी असां थोरे पाणीअ सां गॾु तयारु कंदासीं, ख़ासि करे जेकॾहिं तव्हां हिनखे चांवरनि सां गॾु सर्व करणु था चाहियो त थोरो सबील बि पाणी हूंदो त सुठो लॻंदो। ऐं जेकॾहिं तव्हां हिनखे चांवरनि जी मानीअ सां या
कणक जी मानीअ सां हिनखे सर्व करणु चाहियो था त पोइ तव्हां हिन में बसि एतिरो पाणी ऐड कयो त मानीअ में खाइण में सुठो लॻे। अच्छा, हिन में तरफ़ असां ऐड कयो हुयोसीं टमाटा, थूम ऐं अदरक जो पेस्ट। हांडी था तयारु कयूं चिकन में त थोरो ऐड था कयूं हिकु ऑयल ऐं कुझु मां हिन में शामिलु कंदमि सावा मिर्च। सावा मिर्चनि जो हिकिड़ी पंहिंजी ख़ुशबू ऐं ज़ाइको हूंदो आहे त थोरा सावा मिर्च हिन में शामिलु कंदासीं स्टार्टिंग में। अच्छा, जेकॾहिं असां हांडीअ जे मसाले जी ॻाल्हि कयूं त लूणु, मिर्च ऐं सुका धाणा असां हिन में शामिलु कंदासीं। थोरा असां वटि सुर्ख बसर आहिनि, उहे मां हिन में ऐड कंदमि। पिसियल गरम मसालो हिन में वेंदो ऐं असां हिन में ऐड कंदासीं क्रीम। इहे अची विया थोरा सावा मिर्च जंहिंखे विच मां कट करे ऐड कंदा वेंदासीं। जी अची विया असांजा मिर्च। कंदासीं टमाटनि जी भुनाई ऐं थोड़ा सॉफ्ट थियण स्टार्ट थी विया आहिनि। हाणे मां हिन में शामिलु थी कयां ॻाढ़ा बसर। मां वटि रेडीमेड ॻाढ़ा बसर आहिनि, जेकॾहिं तव्हां वटि न हुजनि पोइ तव्हां हिकिड़ो दरमियाने साइज़ जो बसर खणी करे उनखे थोरो सुर्ख कयो ऐं उन खां बाद में हुन में टमाटा ऐड कयासीं। 2 टेबल स्पून सुर्ख बसर ऐं गरम मसाले जे नाले ते जेकॾहिं असां साबित गरम मसाले जी ॻाल्हि कयूं हिन में छड़ो ऐड कंदासीं 0। थोरो मां ऑयल हिन में अञा बि ऐड कयां। ऐं इनखे कंदासीं कवर। जेके टमाटा आहिनि उहे असांखे ज़बरदस्त पकल ऐं मैश खपनि। उन खां बाद में मां हिन में ऐड कंदमि चिकन। अच्छा, हिकु मसालो ऐड कयोसीं ऐं टमाटा ऐड कयासीं। हाणे मां थोरो पाणी शामिलु थी कयां त जीअं असां पीसिस त नंढड़ा ई कट कया आहिनि पर उहे सुठे तरीक़े सां ॻरी वेंदा त पोइ असां हिन में सावा जेकॾहिं असांजा बसर आहिनि उहे शामिलु कंदासीं। ॻाढ़ा शुरू थी विया आहिनि त मां चेक बि कंदी हलां। अच्छा, के जेके सुठी क्वालिटी जा हूंदा आहिनि उहे जल्दी ॻरी वेंदा आहिनि। थोरो बसि हिनखे ढक था ॾियूं। फ़िलहालु हिन में पाणी ऐड नथा कयूं। थोरा टमाटनि जो बि अञा पाणी अथसि। हिनखे कयूं था कवर। ऐं हांडीअ जे लाइ जेके असांजा टमाटा आहिनि थोरो स्पून जी मदद सां हिनखे कंदासीं मैश। बसर शामिलु कया आहिनि, थूम ऐं अदरक जो पेस्ट, थोरा सावा मिर्च हिन में ऐड कंदासीं 0। थोरो असां हिन में 0 शामिलु कंदासीं। बाक़ी जेको गरम मसालो आहे उहो पिसियल ऐड कंदासीं। साबित गरम मसाले जे नाले ते बसि हिन में 0 शामिलु थींदो। स्पून जी मदद सां थोरो टमाटनि खे सुठे नमूने सां मैश करे हिननि जी भुनाई त असां कयूं पिया। ऐं हींअर मां हिन में शामिलु थी कयां बोनलेस चिकन। थूम ऐं अदरक जो पेस्ट ऑलरेडी हिन में मौजूदु आहे। नंढड़ी असां वटि ब्रेक जो टाइम थी वियो आहे त मां इनखे बसि कवर थी कयां ऐं तव्हां जल्दी सां वञो। नंढड़ी साही खणी मोटी था अचो। मिलूं था नंढड़ी साही खां पोइ।
वेलकम बैक। वापस अची विया आहियूं हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ ऐं हींअर जेके असांजी बसरनि ऐं पटाटनि जी भाॼी आहे इन में मां ऐड थी कयां पाणी ऐं रिकैप ॾींदा हलूं पंहिंजे उन्हनि घर भातियुनि जे लाइ जीअं असांखे हींअर ट्यून इन कयो हुजे या जॉइन कयो हुजे। असां तयारु पिया कयूं पटाटनि ऐं सावनि बसरनि में भाॼी जंहिंखे तव्हां चांवरनि जी मानीअ सां या बॉइल राइस सां गॾु जेकॾहिं सर्व कंदव त तमामु ज़बरदस्त थींदा। मां पटाटनि खे चेक थी कयां, ऑलमोस्ट असांजा ॻरी विया आहिनि। बसि थोरी देरि जे लाइ हिनखे अञा बि कुक था कयूं ऐं थोरो मां हिन में अञा बि ऐड थी कयां पाणी। लूणु ऐं मिर्च तव्हां चेक करे सघो था हिन में पाणी ऐड करण खां बाद में। थोरो तव्हांखे सही नथो लॻे त हुनखे एडजस्ट कयो ऐं हींअर अची था वञूं चिकन हांडी जी तरफ़, जंहिंमें असां सभिनीनि खां अॻु में जेके टमाटा आहिनि उन्हनि खे फ्राई कयोसीं, ऑयल में ज़ीरे जो दाग ॾिनोसीं, टमाटा ऐड कयासीं, थोरा सावा मिर्च असां हुन में शामिलु कयासीं ऐं हींअर ऐड था कयूं कुझु मसाला जंहिंमें लूणु हस्बे ज़रूरत ऐं इन में शामिलु कंदासीं ॻाढ़ा मिर्च, हिकिड़ो टीस्पून लेवल में हेड असां हिन में शामिलु कंदासीं हाफ टी स्पून ऐं सुका धाणा हिकिड़ो टीस्पून सुका धाणा। थोड़ी मां इन में शामिलु कया सुर्ख बसर, उहे असां हिन में ऐड कया आहिनि ऐं हींअर असां हिन में मसाला शामिलु कयासीं। बोनलेस चिकन आहे, तमामु जल्दी झटपट ॻरी वेंदी आहे। असां हिनखे ढक ॾेई ॻरण जे लाइ रखियो हुयोसीं ऐं हींअर थोरी हिन जी भुनाई कंदासीं। ऑयल मूंखे घटि थो लॻे, थोरो ऑयल ऐड था कयूं ऐं जेका हिन जी स्टोव आहे उनखे बि थोरो तेज़ कंदासीं। मसाला असां हिन में शामिलु कया आहिनि ऐं हिनखे ॿीहर थोरो ढक था ॾियूं त जेका कसर आहे जेकॾहिं चिकन में, सावनि बसरनि खे असां कटिंग करे रखूं था। सावा बसर ऐड करण खां बाद में इनखे पचाइणो बिल्कुलु बि न आहे, भाप बि काफ़ी आहे इन्हनि बसरनि खे श्रिंक करण जे लाइ। त बसर ऐड करे हरू भरू इनखे कुक करण जी तव्हांखे ज़रूरत न आहे, न त तमामु मुरझाए वेंदा ऐं इन्हनि जो जेको फ्लेवर आहे उहो बि ख़राबु थी वेंदो। बसि इन्हनि जी छड़ो कटिंग करे था रखूं ऐं जीअं ई असां बाहि बंदि कंदासीं बसर ऐड करे कंदासीं कवर। बसि दैट्स इट। थोरो लास्ट में पिसियल गरम मसालो, बिल्कुलु बेसिक मसालनि सां असां तयारु कईसीं पटाटनि ऐं बसरनि जी भाॼी। ऐं इहे त असां सावनि बसरनि में था ठाहियूं। जेके नंढड़ा बसर हूंदा आहिनि नकुल, उन्हनि सां गॾु बि पटाटनि जी भाॼी तयारु थींदी आहे। गोश्त में नकुल ऐड कया वेंदा आहिनि ऐं जेके तमामु मज़ेदार बि लॻंदा आहिनि। उन्हनि जो हिकिड़ो पंहिंजो ज़ाइक़ो हूंदो आहे, नंढड़े हुजण जे करे ॾिसण में बि इलाही क्यूट लॻंदा आहिनि। इनशाअल्लाह कंहिं ॾींहुं नंढड़नि बसरनि सां गॾु बि भाॼी ज़रूरु तयारु कंदासीं। हाफ केजी हुया असां वटि बसर, हाफ केजी तव्हां हिन में ऐड कंदा पटाटा, ॿ मां हिन में शामिलु कया टमाटा, लूणु ऐं मिर्च शामिलु कयोसीं, हेड ऐड कईसीं, थोरो शामिलु कयोसीं ज़ीरो, थूम जो पेस्ट हिकिड़ो टीस्पून तव्हां हिन में ऐड कयो ऐं मसालो भुनी करे जॾहिं पटाटा बि ॻरी वञनि त बसि लास्ट में सावा बसर ऐं पिसियल गरम मसालो। सुठे तरीक़े सां हिनखे वॉश कजो त सावनि बसरनि में काथई बि मिटी वग़ैरह न हुजे। ये असांजी कटिंग थी वई ऐं हाणे मां हिन जी बाहि बि बंदि थी कयां। इनखे बसि कंदासीं डिश आउट। थोरो सावा बसर ऐड करे हिनखे मां ढक ॾींदमि त जीअं पंहिंजे ई भाप में हे थोरा श्रिंक थी वञनि, हिकिड़ी हिननि जी जेका ख़ुशबू आहे उहा रिलीज़ थी वञे। बसि दैट्स इट।
सावा बसर सुठो हिकिड़ो हिनखे ॾींदासीं मिक्स। अगेन जेकॾहिं तव्हां चांवरनि सां गॾु इनखे सर्व था कयो त पोइ तव्हां हिन में शोरबो थोरो सबील रखिजो, ऐं जेकॾहिं मानीअ सां गॾु तव्हां हिनखे सर्व था कयो त पोइ हल्के शोरबे सां सही लॻंदो खाइण। अच्छा, पटाटनि ऐं बसरनि जी भाॼीअ जी जेका बाहि आहे उहा मां बंदि कई आहे, बसि उहा बिल्कुलु रेडी थी वई आहे। लास्ट में हुन में ऐड कंदासीं थोरो पिसियल गरम मसालो, बसि थोरो सो बि, छो त भाॼी आहे एतिरो घणो ऐड करण जी ज़रूरत न आहे। इहो ऐड कयोसीं, इनखे कढी करे कंदासीं डिश आउट। ऐं हिन तरफ़ असां चिकन खे कुक थियण था ॾियूं। मसालो मां हिन में ऐड कयो लूणु, मिर्च ऐं हेड, हिन में सुका धाणा असां शामिलु कयासीं। ऐं जॾहिं हे बिल्कुलु लास्ट मोमेंट ते क्रीम मां हिन में ऐड कंदमि। लास्ट में हिन में असां ऐड कंदासीं कसूरी मेथी ऐं थोरो पिसियल गरम मसालो असां हिन में शामिलु कंदासीं, ऐं लाइट ग्रेवी सां गॾु हिनखे जेको आहे सो डिश आउट कंदासीं। त थोरा मां हिन में अञा बि हिकिड़ो त असां शुरूआत में हिन में मिर्च ऐड कयासीं, ऐं हींअर कुझु मिर्च अञा बि थुल्हा कटिंग करे उहे ऐड था कयूं। थोरा साबित ऐड कंदासीं, जेकॾहिं तव्हांजे घर वारनि खे सुठा लॻंदा आहिनि त थोरा सबील बि शामिलु कयो। बाक़ी ख़ुशबू जे लाइ त जेके असां स्टार्टिंग में बि ऐड कयासीं त बसि उहे काफ़ी आहिनि। त मां हिन में 5-6 जेके सावा मिर्च आहिनि उहे सबील ऐड था कयूं। अच्छा, हिकिड़ी मां इन में ऐड कंदमि शिमला मिर्च क्यूब करे। हांडीअ में शिमला मिर्च जो टेस्ट इलाही सुठो लॻंदो आहे, त बसि हिकिड़ी शिमला मिर्च इनखे कंदासीं क्यूब, ऐं लास्ट में ऐड कंदासीं जॾहिं असां हिनखे ऑलमोस्ट असांजी जेका हांडी आहे उहा रेडी थी वेंदी। इन जा जेके ॿिज आहिनि इहे ज़रूरी न आहिनि, इन्हनि खे धार था कयूं। ऐं जेका शिमला मिर्च आहे इन्हनि जी क्यूब्स में कटिंग कंदासीं। हिकिड़ी शिमला मिर्च काफ़ी आहे। ऐं अगेन जेका शिमला मिर्च आहे उनजी बि ओवर कुकिंग असांखे न आहे करणी, थोरी क्रंची हूंदी त उहा सुठी बि लॻंदी। ऐड था कयूं हिकिड़ी शिमला मिर्च, ढके थोड़ी देर जे लाइ दम था ॾियूं। अच्छा, शिमला मिर्च ऐड कयोसीं, सावा मिर्च ऐड कयासीं, थोरो इनखे कयूं था मिक्स। इन खां बाद में मां इन में शामिलु कंदमि क्रीम। जेकॾहिं तव्हां फ्रेश क्रीम जो इस्तेमालु था कयो त पोइ त 2 टेबल स्पून बि काफ़ी आहे। ऐं टेट्रा क्रीम थोरी छिडरी हूंदी आहे त उहा असां थोरी सबील ऐड कंदासीं। ऐं जेकॾहिं कंहिं वजह सां तव्हां क्रीम ऐड करणु नथा चाहियो, थोरो लाइट रखणु था चाहियो, त तव्हां हिन में हाफ कप खीर जो बि इस्तेमालु करे सघो था, त उन सां बि इन जो टेस्ट जेको आहे उहो तमामु रेशमी ऐं ज़बरदस्त टेस्ट अचे वेंदो। लूणु, मिर्च, हेड, धाणा इहे असां ऐड करे चुका आहियूं। लास्ट में गरम मसालो ऐं इन में शामिलु कंदासीं कसूरी मेथी। कसूरी मेथी ऐं क्रीम जो जेको कॉम्बिनेशन आहे उहो बि तमामु ज़बरदस्त आहे। थूम ऐं अदरक जो पेस्ट असां हिन में ऑलरेडी शामिलु करे चुका आहियूं। सावा मिर्च ऐड कया आहिनि ऐं बोनलेस असां वटि चिकन हुई 1/2 kg। 3 मां हिन में शामिलु कया आहिनि टमाटा। हींअर वक़्तु थी वियो आहे हिकिड़ी नंढड़ी साही जो, तव्हांखे केॾांहुं बि न आहे वञिणो। जीअं ई असां मोटी ईंदासीं त जेका असांजा बसर ऐं पटाटा आहिनि उहे त बिल्कुलु तयारु आहिनि, उन्हनि खे डिश आउट कंदासीं। ऐं हांडीअ में कुझु ऐड कंदासीं क्रीम ऐड करण खां बाद में हिनखे एॾो कुक न आहे करिणो त क्रीम जेका आहे सा मेल्ट थी वञे, बल्कि क्रीम खे क्रीमी हुजणु खपे। थोरो कसूरी मेथी, थोरो पिसियल गरम मसालो ऐड करे डिश आउट कंदासीं। त मिलूं था तव्हां सां हिकिड़ी नंढड़ी साही खां पोइ। वेलकम बैक। वापस अची विया आहियूं हिकिड़ी नंढड़ी साही खां पोइ। तव्हां ॾिसी रहिया आहियो आवाज़ किचन, ऐं अॼु आवाज़ किचन में असां तयारु कयोसीं बसरनि ऐं पटाटनि जी हांडी।
ऐं बसर उन में असांजा सावा बसर हुया, उन्हनि जो मां तव्हांखे रेकैप बि ज़रूरु ॾींदमि, स्पेशली असांजे उन्हनि घर भातियुनि जे लाइ, जीअं असांखे हींअर ट्यूनिंग कयो हुजे, जॉइन कयो हुजे। पर हींअर जेका असांजी चिकन हांडी तयारु पई थिए, इन में मां ऐड कंदमि पिसियल गरम मसालो, ऐं इन सां गॾु इन में ऐड कंदासीं थोरी कसूरी मेथी। त हे हाफ टी स्पून गरम मसालो इन में अची वियो, थोरी ऐड कंदासीं कसूरी मेथी जो बि जेको फ्लेवर आहे इलाही स्ट्रॉन्ग हूंदो आहे, थोरी इन में ऐड कईसीं कसूरी मेथी, ऐं इन में असां शामिलु कंदासीं क्रीम। ये अची वई असांजी क्रीम ऐड करे फौरन इन जी कंदासीं मिक्सिंग। ऐं क्रीम ऐड करण खां बाद में घणी देर जे लाइ इन जी कुकिंग बि न कंदासीं, बसि मिक्सिंग कंदासीं। ऐं हिकिड़ो गरम थी वञे बसि क्रीम, त असां हिनखे लाहे करे कंदासीं सर्व। ये असांजी क्रीमी चिकन हांडी जेका आहे सा तैयार थी वई। लास्ट में इन में थोड़ा सावा धाणा ऐड करे हिनखे कंदासीं डिश आउट। अच्छा, तव्हांखे रिकैप ॾींदा हलूं, मां हिन जी जेका आंच आहे उनखे बि बंदि थी कयां, क्रीम असांजी बबल थी करे। रिकैप जेकॾहिं तव्हांखे ॾींदा हलूं त जेके असांजा सावा बसर हुया हाफ kg, उन में असां ऐड कयासीं हाफ kg पटाटा। उन सां गॾु स्टार्टिंग में असां ऑयल ऐड कयोसीं, थोरो ज़ीरे जो दाग ॾिनोसीं। ज़ीरे जो दाग ॾियण खां बाद में हुन में पटाटा ऐड कयासीं, ऐं सावनि बसरनि जो जेको वाइट वारो पार्ट हूंदो आहे उहो हुन में ऐड कयोसीं। जॾहिं बसर ऐं पटाटा असांजा ज़बरदस्त फ्राई थी विया, त पोइ उन में शामिलु कयासीं टमाटा। ऐं जेकॾहिं मसाले जी ॻाल्हि कयूं त लूणु, मिर्च ऐं हेड, बसि इहे टे शयूं असां इस्तेमालु कयूंसीं। लास्ट में थोरो पिसियल गरम मसालो ऐं टमाटनि खे चङी तरह जॾहिं हुननि जी भुनाई थी वञे त पोइ हुन में पाणी ऐड कजो। जेकॾहिं तव्हां हिनखे चांवरनि सां गॾु सर्व था कयो त पोइ पाणी थोरो सबील हुजे, ऐं जेकॾहिं मानीअ सां गॾु सर्व था कयो त पोइ तव्हां घटि पाणी ऐड कजो। चांवरनि जी मानीअ सां इलाही मज़ेदार लॻंदो आहे, ऐं सिंपल बॉइल राइस सां तमामु ज़बरदस्त लॻंदो आहे। हाणे जीअं तव्हांखे सुठो लॻे थो ईअं तव्हां हिनखे सर्व कयो। त हे अची विया असांजा पटाटा ऐं सावा बसर, ऐं हिन में असां डिश आउट था कयूं पंहिंजी क्रीमी चिकन हांडी। अच्छा, क्रीमी चिकन हांडी जे लाइ त असां ऐड कयासीं 3 टमाटा, ऐं ऑयल में उन जो सुठो हिकिड़ो मसालो तयारु कयोसीं। थूम ऐं अदरक जो असां उन में शामिलु कयोसीं पेस्ट, 3 खां 4 उन में ऐड कयासीं सावा मिर्च। ऐं जॾहिं टमाटा असांजा बिल्कुलु ज़बरदस्त तयारु थी विया त उन में असां ऐड कईसीं चिकन बोनलेस हाफ kg, ऐं चिकन खे थोरो कुक कंदासीं त चिकन असांजी सुठी ॻरी बि वञे। इन में ऐड कंदासीं मां 2 टेबल स्पून ऐड कया आहिनि ॻाढ़ा बसर। तव्हां हिकिड़ो दरमियाने साइज़ जो बसर खणो, उनखे सुठे तरीक़े सां ॻाढ़ो कयो, ऐं उन खां बाद में तव्हां टमाटा ऐड करे सघो था। हिकिड़ी शिमला मिर्च क्यूब करे उहा असां हिन में ऐड कईसीं। 4 खां 5 एक्स्ट्रा हिन में असां मिर्च शामिलु कयासीं, ऐं लास्ट में पिसियल गरम मसालो ऐं कसूरी मेथी। ऐं टमाटनि सां गॾु जेके असां मसाला ऐड कयासीं उहे असांजा उहे बेसिक मसाला हुया, लूणु ऐं मिर्च, हेड ऐं पिसियल असांजा जेके सुका धाणा आहिनि उहे असां हिन में शामिलु कयासीं बसि। अच्छा, लास्ट में हिन में ऐड कंदासीं क्रीम। पोइ तव्हां जेकॾहिं टेट्रा पैक जी क्रीम ऐड था कयो त टेट्रा पैक जी क्रीम ऐड कयो, न त फ्रेश क्रीम 2 खां 3 टेबल स्पून भी काफ़ी आहे। तो हिन जा जेके साइड्स आहिनि उहे क्लीन कंदासीं, ऐं थोड़ा मां हिन जे मथियां ऐड कंदमि सावा धाणा, त जीअं थोड़ी कलर ब्रेकिंग थी वञे ऐं असांजी रेसिपी जेका आहे सा सुठी लॻे। अच्छा, नान सां ताफ़तान सां गॾु तव्हां हिनखे सर्व करे था सघो। सिंपल चपाती सां बि सुठी लॻंदी आहे। ऐं कंहिं बि वजह जे करे मलाई नथा ऐड करणु चाहियो त हाफ कप इन में ऐड कयो खीर।
उन सां बि हिकिड़ो हुनजो ज़बरदस्त क्रीमी टेक्सचर अचे वेंदो। हे अची वई असांजी चिकन हांडी। ऐं बोनलेस हूंदी आहे चिकन, जल्दी सां मिंटनि में तयारु थी वेंदी आहे। ॿाहिरि वञी असां खाइणु इलाही पसंदि कंदा आहियूं, त घर में तव्हां हिनखे ठाहे सघो था ऐं बजट में रही करे ठाहे सघो था। थोड़ा बसि मां हिन ते ऐड थी कयां धाणा ऐं थोरी अदरक शामिल था कयूं। बसि उन सां ई हिन जी गार्निशिंग कंदासीं। कुझु पत्ता असांखे खपनि धाणे जा। थोड़ी ऐड था कयूं अदरक। अच्छा, थोड़ी इन जे मथियां ऐड था कयूं अदरक। बस तव्हां हिनखे सर्व कयो। रेसिपी ज़रूरु ट्राई कजो। कुझु बि तव्हांजे ॾिसण खां या ॿुधण खां रहिजी वियो हुजे त यूट्यूब ते असांजा जेके शोज़ आहिनि उहे अपलोड थी वेंदा आहिनि। सोशल मीडिया ते बि डिफरेंट क्लिप्स जेके आहिनि शोज़ जा उहे अपलोड कया वेंदा आहिनि, त तव्हां ॾिसी ऐं चङी तरीक़े सां जेका रेसिपी आहे उनखे नोट डाउन करे सघो था। पंहिंजियूं जेके बि तव्हांजूं फरमाइशूं आहिनि उहे तव्हां असां ताईं पुॼाए सघो था। इंशाल्लाह कोशिशि कंदासीं त ज़रूरु उन्हनि खे पूरो कयो वञे ऐं वक़्तु बि पंहिंजे पुॼाणीअ ते पहुतो। इंशाल्लाह ताला ज़िंदगी ऐं सिहत साथ ॾिनो त तव्हां सां थींदी मुलाक़ात आवाज़ किचन जी फ्रेश ऐं न्यू एपिसोड सां गॾु, ज़बरदस्त क़िस्म जी रेसिपीज़ सां गॾु। खोड़ सारियूं दुआऊं तव्हां सभिनीनि जे लाइ। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, जिथे किथे बि हुजो। अल्लाह पाक असांजे तव्हांजे रिस्क में, उमिरि में, सिहत में बरकत अता करे। आमीन। मूंखे ऐं मुंहिंजी पूरी टीम खे पंहिंजी दुआउनि में ज़रूरु यादि कंदा, पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु कंदा ऐं मूंखे ॾींदा इजाज़त। टेक केयर। अल्लाह।